नासिन ब्रेकिंग न्यूज़ आहे नुशर फिरोज़ मामा सां शेयर कयूं पिया। ख़ानगी अस्पताल में औरत जे वियम दौरान ॿारड़ो फौत थी वियो। ॻोठाणनि डॉक्टरियाणी ते ग़फ़लत जो इल्ज़ाम लगायो आहे। ॻोठ मचो जे रिवाज़ औरत खे डिलीवरी लाइ ख़ानगी अस्पताल में दाख़िल कयो वियो। वियम दौरान ॿारड़ो फौत थी वियो। औरत जे वारसनि डॉक्टरियाणी ते ग़फ़लत जो इल्ज़ाम लगायो आहे। एहतजाज कयो वियो आहे। डॉक्टराणी ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञी। औरत हूर विस्तड़ो इहो मुतालबो कयो आहे। इल्ज़ाम ग़लति आहे। औरत जे पेट में ॿार हफ़्ते खां मुअल हो। डॉक्टराणी शबाना जो इहो चवणु आहे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया नौशर फिरोज़ मां, जिते ख़ानगी अस्पताल में औरत जे वियम दौरान ॿारड़ो फौत थी वियो। ॻोठाणनि डॉक्टराणी ते ग़फ़लत जो इल्ज़ाम लगायो आहे। वियम दौरान ॿारड़ो फौत थी वियो। औरत जे वारसनि डॉक्टराणी ते ग़फ़लत जो इल्ज़ाम लॻाईंदे एहतजाज कयो आहे। डॉक्टराणी ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई जो मुतालबो कयो पियो वञे। तफ़सील मालूम कंदासीं नौशर फिरोज़ मां आवाज़ जे रिपोर्टर ज़ाहिद क़ाइम ख़ानी खां। जी ज़ाहिद, कहिड़ा तफ़सील आहिनि हिन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, नौशर फिरोज़ एक निजी अस्पताल में डिलीवरी दौरान जो ॿारड़ो फौत थियो आहे। ॻोठ मचर जो रवाज़ जो चवणु आहे त औरत जी डिलीवरी लाइ खेसि निजी अस्पताल आंदो वियो ऐं डिलीवरी दौरान डॉक्टरनि जो ॿार जी मुंडी कटे छॾी आहे ऐं ॿार जे दौरान फौत थियो आहे। हिन सिलसिले में ॻोठाणनि सख़्तु एहतजाज कयो आहे। डॉक्टरनि खे लापरवाही जो इल्ज़ाम पिणु हयो आहे ऐं ॿारड़ो मारींदड़ डॉक्टरनि जे ख़िलाफ़ क़दम खणण जो पिणु मुतालबो कयो आहे। इहो मुतालबो संदसि वालदा हूर विस्तरो करे रही आहे। इल्ज़ाम हेठि डॉक्टरनि डॉक्टर शबाना सां जॾहिं आवाज़ टीवी राब्तो कयो त हुन चयो त लॻायल इल्ज़ाम कूड़ा आहिनि। औरत जो जेको ॿारु आहे उहो 8 महीननि जो हो ऐं हिकु हफ़्ते खां ॿार जेको आहे माउ जे पेट में मुअल हुयो ऐं नॉर्मल जेका डिलीवरी थी आहे, नॉर्मल डिलीवरी जे दौरान मुंडी कान कटी आहे। सिर्फ़ु उहे इल्ज़ाम हिन खे ब्लैकमेल करे रहिया आहिनि। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी ज़ाहिद अपडेट करणु।